छोर रिपोर्ट एसआर सोडो मूजिब ख़बर शेयर कई पिया। छोर वेझो सोमरा क्रिकेट ग्राउंड मखियारो ते अली दोस्त सोमरो ऐं ख़ालिद हाजी अनवर सोमरो पारां करायल मरहूम अब्दुल गफ़ार सोमरो जी याद में फ्री एंट्री टेबल नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच सोमरा क्रिकेट क्लब मखियारो ऐं सणोई क्रिकेट क्लब विच में थियो। सणोई क्रिकेट क्लब पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 6 ओवरनि में 97 रन्सूं 2 विकेटनि जे नुक़सान ते ठाहियूं, जंहिंमें जसवंत बजीर 71 रन्सूं ठाहियूं। जवाब में सोमरा क्रिकेट क्लब छोर आख़िरी ओवर जे चौथे बॉल ते 2 विकेटनि जे नुक़सान ते टारगेट पूरो करे फाइनल खटे वरितो। सोमरा क्रिकेट क्लब तरफ़ां अली दोस्त सोमरो 74 रन्सनि जी शानदार मैच विनिंग अंग खेॾे अहिड़ी तरह सोमरा क्रिकेट क्लब मखियारो 8 विकेटनि तां फाइनल खटे वरितो। आख़िर में मेहमान ख़ास नवाब सोमरो, सोबत सोमरो, अब्दुल गनी सोमरो, रहमतुल्लाह सोमरो, संजर सोमरो, मुलाबक सोमरो, शौकत सोमरो, जावेद सोमरो, अख्तर सोमरो, अब्दुल वाहिद सोमरो, हुसैन सोमरो, ख़ालिद सोमरो, अली दोस्त सोमरो ऐं ॿियनि पारां विनर टीम जे कैप्टन हंदाल सोमरो खे विनर ट्रॉफी ऐं कैश प्राइज़, रनर टीम जे कैप्टन सुल्तान सिंह सोडो खे रनर ट्रॉफी ऐं कैश प्राइज़, मैन ऑफ द मैच अली दोस्त सोमरो, मैन ऑफ द सीरीज़ जसवंत कुमार बजीर, बेस्ट बॉलर तीरथ बजीर, बेस्ट बैट्समैन अली दोस्त सोमरो, बेस्ट एम्पायर नासिर इब्राहिम सोमरो ऐं शम्स सोमरो, बेस्ट कमेंटर अब्दुल वाहिद सोमरो ऐं सनाउल्लाह राजर खे ट्रॉफियूं ॾिनियूं।